अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हुडोथी हुडीअ। लेखक सैयद हसामुद्दीन राशिदी। किस्त 24। अलगरज़ अहिड़े आबताब जोड़ ऐं जनसार सां हाज जे हथां वॾेरनि जी पई हाज लहंदी हुई। कमर जो उहो कूचाए जाना जंहिंमें पाण रहंदी हुई न छड़ो आशिकनि लाइ रश्के बागो बहार हो, बल्कि आशिकनि खां उन जे बहारीअ जूं ॻाल्हियूं ॿुधी लाड़काणे जे दीवान ज्ञानचंद खे बि पंहिंजो बाग पियो बेहक़ीक़त मालूम थींदो हो। उन जे कूचे में केतिरा उॿरा आशिक वॾेरा बीठल फ़सुल गिरवी रखी अची रसंदा हुआ। के देरे ताईं तरसी पोइ सही संभरी अची कूए यार में क़याम फरमाईंदा हुआ। बहरहाल हर सूरत में ज़िले जे हारियुनि नारियुनि जी रत पोइ उते ई अची पाणीअ वांगुरु वहंदी हुई। न छड़ो इहो, बल्कि ॿुधण में ईंदो हो त केतिरा सजादा नशीन ख़्वाह सैद सॻोरा बि सियारे जे मौसम में घिंडनि ऐं घड़ियालनि सां या कलमे शरीफ़ जे नारनि हेठि ख़लीफ़नि खड़नि जे हल्के अंदरि उठनि घोड़नि जूं कतारां काहे मुरीदनि जे घरनि में ख़फ़ी ऐं जली ज़िकिर ॾेई जेको नज़रानो उगाड़े ईंदा हुआ, उहो पिणु उते अची सर्फ़ कंदा हुआ। बहरहाल उन ई जाइ ते रागो रगन जो कमु कोन हो, फ़क़ति वॾेरनि ऐं पगदार पीरनि जी घुर्ज हूंदी हुई, जेके उन्हनि जे गर्दो गुबार खे अक्सीर सम्झी न छड़ो पंहिंजे मुंहं मथे पिया वसाईंदा हुआ, बल्कि पंहिंजे मुल्क ऐं मिलत जी क़िस्मत मथां बि उहा छाणींदा रहंदा हुआ। हाज जॾहिं पंहिंजो बुरूज मुशद्दा छॾे ख़ुशो खुराम थी काॾांहुं हलंदी हुई त फ़िलहाल कंबर वारो कूचो शहर ख़ामोशां थी वेंदो हो। बावजूद हिन जे जो चुपो रास्त यमीन यसार जरानगार ख़्वाह बरानगार खां हज़रत इज़राइल पाण अजल जा वारंट हथ में खयो पोश पोश कंदो हलंदो हो, लेकिन उन हूंदे बि नज़रबाज़नि खां वधीक वॾेरनि जूं कतारूं कढ हूंदियूं हुयसि। रेल जिते अची बीठी उते ज़नाने गाॾे अॻियां ॻाहट लॻी वेंदा। ग़रीब गुरबो त अड़े यार हीअ कंबर वारी हाज वेठी थी, चई अॻिते राही थींदो हो, लेकिन वॾेरा उन जी जाइ ते पहुची गुलममंद बणिजी वेंदा हुआ। जेसीं रेल हलंदी तेसीं पिया गाॾे अॻियां मुछां मरुटींदा ऐं सुथण जा वर ठाहींदा। हर को पियो पाण खे ॾिसंदो मतां मथसि ई का निगाहे दिलनवाज़ पइजी वञे। दिले साफ़ सनम नुकराए ख़ालिस न थिए छो, उल्फत आहे मूंखे त सदा सेम तन मां गदा। सिंध जा पीर सैयद ऐं सजादा नशीन सियारे जे मौसम में पिन ते निकिरंदा हुआ, उनखे सफ़र चइबो हो। कन जे काफ़िले अॻियां घिंड घड़ियाल वॼंदा हलंदा हुआ ऐं के पंहिंजे अॻियां बुलंद आवाज़ सां कलमू शरीफ़ पढ़ाईंदा हलंदा हुआ। उठ घोड़ा ऐं गॾ साण के पघारदार त के छड़ा मानियर, के चाकर त के चोकर ऐं के छड़ो चिलकुस्तीज़न, के ख़लीफ़ा खड़ा त के कामी कड़ा। मतिलबु त जंहिं दर ते वञी लहंदा त ॼण माकड़ अची पई। ग़रीब जो अर्को तरको उघी उथंदा हुआ। तक़रीबन 3 महीना खनि उहा गदागरी हलंदी हुई ऐं उन्हनि 3 महीननि में सिंध अंदरि न छड़ो मज़हब जे नाले में पैसे जी लुट फुर थींदी हुई, बल्कि मुस्लमाननि जे घरनि में जेका सियाहकारी थींदी हुई उन जो छड़ो तसवुर बि इंसानियत सोज़ीअ लाइ काफ़ी थिए थो। गुबारे कूचाए जाना आए बे अज़ अक्सीर, गदा जो सिंधी शहर। छा लाए थो बनाई बुरूजे मुशदा, वेठो भला मदाम को दुनिया में घर करे। गदा ज़मीन जुम्बद न जुम्बद गुल मोहम्मद। ख़ुदा न भुलाए तराकिमुल हुरूफ़ बि ज़नाने गाॾे जे अॻियां ई हिकु लॻा झट सवाल आहे संदसि जलवा झटिया हुआ। बहरहाल ऐं उन ई वक़्तु वॾेरनि खे खारस बि अची खणंदी हुई, हिकु हथु मुछुनि में ऐं ॿियो सुथण में। तौबा नऊज़ बिल्लाह, उहा बद आदत बि खेनि ॾाढी हूंदी हुई, शायदि ज़मीनुनि खसिजण बाद हाणे छॾी हुजऊं। सखर जो हिकु ज़िंदादिल मुख़लिस यार ऐं बावकार दोस्त 4 साल खनि थिया जो ही जहान छॾे वियो। खारस जो सिंधी मुतरादफ़ खारिस। ज़नाने गाॾे अॻियां बीहण जी ॻाल्हि विच में आई त हिकु लतीफ़ो यादि अची पियो आहे। भायां थो त ॾाढो बरमहल थींदो जे अव्हां बि ॿुधी छॾियो। मरहूं मास्तर मोहम्मद बख़्श ॻाल्हि कंदो हो त हिकु दफ़े कराचीअ खां सखर आयो थे। सखर जो हिकु ज़िंदादिल मुख़लिस ऐं बावकार दोस्त 4 साल खनि थिया जो ही जहान छॾे वियो। उन्हनि ॾींहंनि में गाॾियुनि अंदरि गपागीअ कान हूंदी हुई,
अॼु वांगुरु माण्हू मथां माण्हू सवारु कोन हूंदो हो, सॼो गाॾो ख़ुलासो, फ़क़ति हिकु नऊं शादीशुदा पारसी जोड़ो अची साणसि गॾु चढ़ियो। शायदि काॾहें हनीमून मल्हाइण वियो थिए। सुहिणी ऐं सोभाइती कुंवार, घोट बि ॾाढो ॾेल ऐं ॾेख वारो, ॿई सिज चंड हुआ। एतिरो नवां पणियल थे ॾिठा जो अञा दिलि भरे हिक ॿिए खे ॾिठो बि कोन हुआऊं। ॿई एतिरा लॼारा हुआ जो हिक ॿिए ॾांहुं अखि खणी चिताए बि न थे सघिया। फारसी मुहावरे मुताबिक़ रुगो दज़ीदा निगाहुनि सां कॾहिं कॾहिं ॾिसी थे वरिताऊं। अखियूं अखियुनि में कॾहिं ओचितो अटकी थे वियनि त ॿिन्ही जा कंध झुकी थे विया। गोया आशनाईअ जो अञा इब्तिदाई आलम हो, याने हिजाब बि हाइल त हया बि मान्य। कराचीअ मां चढ़ंदे कुंवार कंहिं वॾेरे जी नज़र चढ़ी वई। वॾेरे जे नज़र चढ़ी वई। हू स्टेशन ते गाॾे अॻियां हाज़ुर मथो उघाड़ो, हर स्टेशन ते गाॾे अॻियां हाज़ुर मथो उघाड़ो, सींड निकितल, पट जो हिकु रुमाल खीसे में, ॿियो हथ में, रेशम जो रंगीन अगठ वाइल जी कमीस मां पियो ॾेखारिजे ऐं कुझु सावा नोट कमीस जे खीसे मां पिया ज़ाहिर थियनि। दस्तूर मुताबिक़ हिकु हथु छहपरनि में त ॿियो खारस में। मशगूल अखियूं कुंवार जे चहिरे ते खुतल, निगाह तिरकी वञे त हेॾे होॾे वारो मटाए वरी सिधो माईअ जे मुंहं ते। हिकु स्टेशन, ॿी स्टेशन, टी स्टेशन, आख़िर कुंवार बि अची कके थी ऐं माईअ जो मुड़ुस बि तंग थी पियो। कोटड़ीअ खां ओरते जॾहिं गाॾी कंहिं स्टेशन ते अची बीठी, तॾहिं पारसी नौजवान इशारे सां वॾेरे खे पाण ॾे सॾियो। पहिरियों खेसि चिताए ॾिठाई, संदसि मुछुनि ऐं ॿिनि रुमालनि जो जाइज़ो वरिताई, अगठ खे बि ॾिठाई ऐं खीसे में पियल चंद नोटनि जो बि अंदाज़ो कयाई। उन खां पोइ खिली पंहिंजी कुंवार ॾे इशारो कंदे वॾेरे खे चयाईं, वॾेरा साहब, मां अञा काल्ह शादी कई आहे। ही संदूकां ॾिस, उहा 50 पती बि कंवार जे ॾाजे जी कान आहे। मां बि मिल्कियत वारो आहियां ऐं पाण बि शाहूकार जी धीउ आहे। हाणे तूं खांसि पुछी ॾिस, जे उहो सभु कुझु छॾे फ़क़ति तुंहिंजे मुछुनि, ॿिनि रुमालनि ऐं हिकु अगठ जे आसरे ते तोसां हली हले त मुंहिंजूं अखियूं थधियूं। वॾेरे वेचारे जूं वायूं बताल थी वयूं, शर्मिदो थी ईअं गुम थियो जीअं लाहौल खां पोइ शैतान। मास्तर चयो त कोटड़ीअ खां वठी सखर ताईं उन लतीफ़े ते असां टेई टहक ॾींदा वियासीं। उन खिल चर्चे में घोट ऐं कुंवार जो हिजाब बि हिकु हद ताईं दूरि थी वियो। ऐं रोहिड़ी स्टेशन ते सुबुह जो उथी जॾहिं मास्तर ॿिन्हिनि खे ॾिठो त ॿई पाण में रायल मायल थे ॾिठा, ॼण सालनि जा साथी आहिनि। बहरहाल जेसीं हाज जी ज़िले लाड़काणे मथां हुकूमत हुई, तेसीं घणो करे सभई चङा मुड़ुस आशिकनि वारी शश निशानीअ में मुब्तला हूंदा हुआ। सम्झां थो त 1934 ईस्वीअ खां पोइ दिलुनि ते दाग़ ॾेई हितां हालाणो करे हली वई। वॾेरनि जो मज़कूर त संदन जिहालत सबबु विच में अची वियो। उन्हनि जी ॻाल्हि निकिती त हाज जी हिकायत बि पंहिंजो पाण नब जे नोक ते निर्वार थी आई। दरअसल किसो करे रहिया हुआसीं ग़ज़ल गो शाइरनि जे शाइरीअ जो, ऐं उन में ज़िक्र हो मियाँ इमामदीन टपालीअ जो, जंहिंजो तख़ल्लुस ज़ामिन हो। तंहिं करे उन मुशाइरे वारी निस्बत सबबि हाज जे हुस्न बयानु कंदे तशबीह ऐं मुहावरा, अखर ऐं इस्तारा असांखे उहे ई कतब आणा पिया जेके सिंध जा शाइर पंहिंजनि ग़ज़लुनि में कतब आणे ईअं सम्झंदा रहनि था त हू सिंधी अदब जी न छड़ो ज़बरदस्त ख़िदमत करे रहिया आहिनि, बल्कि उनखे लातादाद ख़ज़ाना ॾेई मालामाल करे रहिया आहिनि। बहरहाल उहे किसा ऐं कहाणियूं त ईअं अची वयूं जीअं काफ़ीअ जे मिसरे पुठियां ॾोहीड़ो ॾिबो आहे। तंहिं करे ॻाल्हि ते कयमि, चई मोटी अचूं था मतिलब जे ॻाल्हि ते। मरहूम न्याज़ जॾहिं उथंदो हो त हिकु वॾी धीरज ऐं शान सां, अलामा इक़बाल वारी ख़ुदि त बुलंदी कान हुयसि, अलबत ख़ुदि एतमादी मंझसि ज़रूरु हुई। पहिरियों खीसे मां ऐनक कढंदो, रुमाल सां उन जे शीशनि खे सफ़ा करे अखियुनि ते रखंदो। उन खां पोइ सामईन किराम मथां हिकु निगाह ग़लति अंदाज़ उछलाए हथु विझंदो खीसे में, हिकु खीसो, ॿियो, टियों, आख़िर अंदरिए खीसे मां हिकु निहायती ख़सीस काग़ज़ जो पुर्ज़ो कढंदो। उहो बि हक़ीक़त में संदसि हिकु अंदाज़ हो, जंहिंखे मुशाइरे वारनि जी ज़ुबान में तजाहुल आरिफ़ाना चइबो आहे। बहरहाल अहिड़े उस्तादाना तौर ऐं तरीक़े सां पुर्ज़े ते नज़र विझंदो जो मालूम पियो थींदो ॼण संदसि फ़नी कमाल जो उहो त हिकु अदना मज़हर आहे। दर हक़ीक़त
मंझांसि उमेद कंहिं तमामु अज़ीम तख़लीक़ जी रखणु घुरिजे। आख़िर में जनाब सदर अॻियां झुकी खांसि इजाज़त वठी पोइ कंदो हो मुंहुं मजमूए ॾे। जेसीं न्याज़ मुशाइरे जा उहे इब्तिदाई आदाब पूरा कंदो हो तेसीं सामईन बातमकीन बणिया वेठा हूंदा हुआ, याने दम बख़ुदि न चुरपुर न सुसपुस। जो जाते सो ताते हिननि ॼातो थिए त हाणे न्याज़ पढ़ण वारो आहे। अक़ुल ऐं दिमाग़ जा दास्तान हर को करे चुको। हाणे दिलि जूं हिकायतूं हलंदियूं, मुहबत जे सोज़ ऐं साज़ जा ऊन्हा इसरार राज़ ऐं रमज़ां संदन इल्म में ईंदा। छड़ो रिआयत लफ़्ज़ीअ जी धुम ऐं धूर अज़कार तशबीहुनि जी धमाचोकड़ी कान हूंदी, बल्कि कुझु हक़ीक़त हाल बि उन सही सिधीअ ज़ुबान में हूंदो जंहिंखे हू आसानीअ सां सम्झी सघंदा। विछोड़े ऐं विरह जो जेकॾहिं वाह घुलंदो त विसाल जा वर्क बि ज़रूरु वरंदा। हरू भरू हिजर ऐं फिराक में मुंहुं मथो पिटियल कोन हूंदो। फ़ुरक़त जे वक़्तु उन ई हद ताईं बयानु थियल कान हूंदी जो आशिक़ उन जे करे न छड़ो बरंग बर्क़ बेताब थी वञनि, बल्कि उन जे आतिश खां संदन दिलि पुरदाग़ बि सर्वे चरागाह ते सबक़त करे वञे। जंहिं बाद सामईन जे तमकीन त रहिजी वञे मुशाइरे में ऐं मंझान के भॼन घरनि ॾांहुं गयासुल लुगात खोलण ऐं के डोड़ी वञनि इतला ॾियण फायर ब्रिगेड खे, बजाए शहर गोईअ जे पोइ बाहि विसाइण वारी इंजण घंट घड़ियाल वॼाईंदी अची निकिरे। मियां अली मोहम्मद जे उताक ते या फ़क़ति उन ई आह पुरसोज़ जी कहाणी कयल कान हूंदी जेका सुरसर खां पोइ वधी सूसट कंदी। विच में बर्क़ खे बेताब बरंगे बरके बेताब आहियां फ़र्क़ में जाना जे फ़ुरक़त में जाना जे गदा सड़ी खामी पची थी आतिश फ़ुरक़त में जाना जे दिले पुरदाग सबक़त थी रखे सर्वे चरागां ते गदा आह पुरसोज़ आह सा मुंझी आह पुरसोज़ आहे सा मुंहिंजी आहे सुरसुर खां वध मंझसि सूसट गदा बर्क़ थिए बेताब मुंहिंजे आह आतिश बार खां गदा। विच में बर्क़ खे बेताब बणाईंदे फलक कुझु रफ़्तार जे सीने में सोराख़ करे हफ़्ते आसमान जो हफ़्तो खान तय कंदी, सिधो वञी अर्शे अज़ीम जे पियल पावन खे साड़े ऐं जंहिंखां पोइ न फ़क़ति मुशाइरे में हिरास खां तॾा वेढ़ जो आलम अची वञे, बल्कि ख़ुदि ख़ुदा खे बि ख़बर पइजी वञे त ज़मीन ते बि के जवान रहनि था। न्याज़ उन्हनि थधनि शूकारनि जो ज़िक्र ज़रूरु कंदो जेके रातियुनि जे अकेलाईअ में कंहिंजे अचण जो आसरो पले नाउमीदीअ जे निजहरी पई अंदर मां कढिबा आहिनि। न्याज़ जे सामाइन खे उहा बि सुध हुई त कलाम पढ़ंदे का हिकु अधु तुक अहिड़ी बि ज़रूरु अची वेंदी जंहिंजे ॿुधण सां अखियूं आबिजी पवंदियूं ऐं दिलि में ईअं पियो मालूम थींदो ॼण कंहिं चूंडी पाए वरिती। ठलो दाहां अश्क जो दास्तान कयल कोन हूंदो जंहिं ते के शाइर गोहर शाहवार खे बि निसार करे छॾींदा आहिनि या उन्हनि खे लूए लूए लाला सां मुशाबहत ॾेई ख़्वामख़्वाह अखियुनि खे गैर ते निसां बणाए छॾे ऐं कुझु वक़्त बाद अखियुनि मां अची मोतिया पाणी लहे ऐं माण्हू वते डॉक्टर हॉलैंड जा पता पार ॾस ऐं पंध पुछाईंदो या वरी अखियुनि जे यम जो बयानु करे अहिड़ा वाटर कोर्स वहाइजनि जो उन्हनि जे आबे रवां में जॾहिं लुढ़ी हलिजे त वाटड़ू उनखे लावारिस लाश पिया सम्झनि। उहे कम ईरानी ऐं उर्दू अखियुनि जा असां जूं अखियूं हिजाब ऐं हया जूं मारियल पंहिंजो मरम हिकु तरफ़ पयूं मारीनि त महबूब ते मामिरे मचण जो ॿिए तरफ़ ऊनू ऐं उल्को कुंड पासे वञी आम खां गोशो करे लिक चोरी खणी बुक पाणीअ जो वहाईनि, लेकिन आम जे अॻियां लुड़कनि वहाइण खां पयूं लॼ मरंदियूं। कतिरो केरण खेनि पियो ऐबु लॻंदो मतां को दिलि जो भेद न परखे वठे, मतां अंदर जी ओरा जोरा पधरी न थी पवे, मतां खरनि खाहोड़नि खे खुड़को न पइजी वञे ऐं मुबादा को तानू ऐं तुनको न हणी रखे, को वेण न ॾेई वठे उन्हनि खे मोहिड़ियाई निहाईअ खां नींहं जी सुतीअ जापियल हुई।
उन्हनि जो आम अॻियां छड़ो आबजी पवण बि वॾी ॻाल्हि हुई, लेकिन छा कनि, न्याज़ जे तुक जो लाचार करे रखंदी हुयनि। दर हक़ीक़त न्याज़ एॾो बाकमाल शाइर हो ऐं खेसि ज़ुबान ऐं ख़्याल ते क़ादिर एतिरी कुदरत ॾिनी हुई जो काफ़ी ऐं सिंधी कलाम जे ॿियनि नमूननि में त ख़ैरु, पर ख़ुदि ग़ज़ल ऐं नज़म जहिड़े धारीअ सरज़मीन में जॾहिं ईंदो हो त उते बि ज़ुबान देसी इस्तारनि ऐं मक़ामी तशबीहुनि जा बाग़ ऐं बस्तान पकेड़े हिकु अजीब लय ऐं लकाउ लाए छॾींदो हो। जेकॾहिं कंहिंसां कॾहिं होॾ ते ईंदो हो त ग़ज़ल ऐं नज़म में कते ऐं रुबाईअ में न फ़क़ति फ़ारसीअ जा अणॿुधल ऐं अणॾिठल अखर आणे गॾु कंदो हो, बल्कि अरबीअ जा ग़ैर मारूफ़ अल्फाज़ मिलाए शहर खे बिल्कुलु बहारे दानिश बणाए छॾींदो हो। अलग़रज़ हर नमूने ते खेसि कुदरत हुई ऐं हर तरह ऐं तरीक़े ते हू क़ादिर ऐं कामिल हो। न्याज़ मरहूम जे आवाज़ में ख़ासि क़िस्म जी सन्ही लेकिन निहायत नरम ऐं नाज़ुक तंवार हूंदी हुई। पढ़ंदो त मालूम थींदो ॼण संदसि गले में तार आहे, जंहिंखे लफ़्ज़ छुहंदा ऐं उन ते वॼट कंदा पोइ था ॿाहिरि निकिरनि। शेर तहत लफ़्ज़ पढ़ंदो हो। शेर खे मीरासिन वांगुरु ॻाए पढ़ण जो रिवाजु उन वक़्त ताईं शुरू कोन थियो हो। गोअरे शाहवार छा आहिनि, दानाए अश्क सां करियां कीअं मट गदा, हर कतराए अश्क आहे संदम लूलाई लाला, आऊं पंहिंजूं अखियूं ग़ैर ते नेसान चवां छो गदा, मुंहिंजे अखड़ियुनि मां सदाईं यम वियो गदा, संदम नेणनि जूं नहरूं नित वहनि जाम, लुढ़ां थो जंहिंजे आऊं आबे रवां में गदा। उहो तरीक़ो घणो पोइ सभ खां पहिरीं हिकु तरफ़ हफ़ीज़ जालंधरीअ कढियो जॾहिं खेसि शाहनामा इस्लाम विकिणण जी ज़रूरत पेश आई ऐं हिन शहर शहर फिरी दर दर स्टेज ते चढ़ी ॻाए वॼाए उनखे ख़ूब विकियो ऐं ॿिए तरफ़ जिगर मुरादाबादीअ पंहिंजी मख़सूस लय में ग़ज़ल पढ़ी माण्हुनि जी तवजो फ़न जे ख़ूबियुनि ऐं ख़राबियुनि खां हटाए सुर ऐं ताल तरफ़ करे छॾियो। उन्हनि ॿिन्हिनि शाइरनि जी बिदत बाद हर को नौजवान ॻाए पढ़ण में सत पुश्तनि मीरासियुनि खे शह ॾेई वियो। तहत लफ़्ज़ सां गॾु लह उन्हीअ खां पोइ मुशाइरनि जी रिवायत बणिजी पई। लाड़काणे में शेर तहत लफ़्ज़ पढ़ियो वेंदो हो, याने बिना सुर जे, संजीदगीअ ऐं मतानत सां, शरीफ़ाना तौर ऐं तरीक़े ते। न्याज़ जे तहत लफ़्ज़ पढ़ण में बि हिकु सोज़ ऐं साज़ हो। सुर ऐं मेठा जो हिकु हिकु अखर चॿे चिथे बयानु कंदो हो। जिते लफ़्ज़ ते ज़ोर ॾियणो हूंदो हो उते ज़ोर ॾींदो ऐं जिते हल्के अंदाज़ में चवणो पवंदो हो उते निहायत नरमीअ सां अखर अखर में साहु विझी अहिड़ीअ रीति सॼो ग़ज़ल पढ़ी वेंदो हो जो सामाईन जे अखियुनि अॻियां शहर जे मतिलब ऐं माना जो नक्शो चिटे वेंदो हो। सामाईन ख़्वाह ख़ुदि शाइर सॼो वक़्तु साख़्त वेठा हूंदा हुआ, गोया संदन रूह सॼे बदन मां निपूड़जी अची कननि ऐं अखियुनि में पियो आहे। अखियूं न्याज़ में खुतल ऐं कन बैत ते। जॾहिं ग़ज़ल ख़तमु थींदो तॾहिं सभई कुर्सियुनि ऐं मूड़नि ते हल्का थी पाण छॾे ॾींदा हुआ। उहा छिक टेंशन जेका ग़ज़ल ॿुधण महिल तारी थींदी हुई सा लही पवंदी हुई।